लाड़काने खां जावेद पीरज़ादे जी रिपोर्ट मुताबिक़ लाड़काने जे वली थाणे जे लाक़ब मां नौजवान साहिर सोलंकी जो लाश मिलण वारो वाक़ियो पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो नोटिस वाक़िए बाबति एमपीए लाड़कानो जमील अमन सुमरो खां वाक़िए बाबति मालूमात वरिती। जांच खां अॻु पुलिस अख़्तियारियुनि जी ख़ुदकुशी करार ॾियण वारे वाक़िए ते नाराज़गी जो इज़हार कयो वियो। पीपी चेयरमैन तरफ़ां एमपीए खे वारसनि सां राब्ते में रहण ऐं मामले बाबति शफ़ाफ़ जांच कराइण ऐं वारसनि खे इंसाफ़ फ़राहम करण जी हिदायत। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हिदायतुनि ते पॉलिटिकल सेक्रेटरी एमपीए जमील अमन सुमरो जे फोतीअ जे तॾे ते पहुची तहज़ीत कई ऐं तफ़सील वरिता। 6 ॾींहं अॻु कबूतर चोरीअ जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार नौजवान साहिल राजा सोलंकी जो लाक़ब मां लाश मिलियो हुयो। पुलिस तरफ़ां वाक़िए खे ख़ुदकुशी करार ॾिनो वियो हो। आईजी सिंध जे हिदायतुनि ते डीआईजी ट्रेनिंग फैज़ुल्लाह कोरेजो खे जांच ऑफिसर मुक़ररु कयो वियो हो, जंहिं जांच कई आहे पर रिपोर्ट जांच वारे पधरी न कई वई आहे। तशद्दुद कंदड़ बासर अली हसन कहरी मथां बीपी हिन वक़्त ताईं केस दाख़िल न कयो वियो आहे। वरी नई हिरासत में वरितो वियो आहे। पोस्ट मार्टम रिपोर्ट बि जारी थी चुकी आहे। एसएसपी रोहल खान खोसो अॻु ई नोटिस वठी एसएचओ अब्दुल रज़ाक टगड़ समेत 5 अहलकारनि खे मुअतल करे चुको आहे। पीपीएमपीए जमील अमन सुमरो वारसनि सां ताज़ियत कंदे चयो त अव्हां सां इंसाफ़ थींदो।